तूं बि झुरी पवंदे हो साईं, तूं बि झुरी पवंदे हो साईं, ॾाढियूं ॾुख जूं ॻाल्हियूं आहिनि, ॾाढा ज़ख़्म रसिया आहिनि, तॾहिं त खणियूं ॻाल्हियूं आहिनि। स्टेज ते वेठल असांजा मौजूद महिमान सिंधी अदबी संगत शाखा मोरे जा जनरल सेक्रेटरी, मुझो साथी, मुझो दोस्त वज़ीर फराज सोलंकी, मोहतरम फिदा हुसैन सखीरानी साहब। हीअ धरती, हीअ दादूअ जी सरज़मीन, हिकु दफ़ो इन ते गौर कयो त कहिड़ियुनि शख़्सियतुनि खे जनम ॾिनो अथई। उस्ताद बुखारी जी अज़मत, हुन जी जदोजहद, हुन जी सोच, साईं अहसन चन्ना, सुमरो सोदाई, साईं तासराई, मोहम्मद फ़कीर, उस्ताद साले साहब ऐं मंजूर सखीरानी जहिड़ा गायक हिन शहर सां ताल्लुक़ रखनि था। सच पुछो त जिन बि सिफ़ुनि में तव्हां ॾिसंदो त दादू समाजी लिहाज़ सां, सकाफ़ती लिहाज़ सां, सियासी लिहाज़ सां, अदबी लिहाज़ सां इंतहाई ॿियनि ज़िलनि जी भेट में अॻिते आहे। असांजा जेके इदारा आहिनि, सिंधी मीडिया जा इदारा आहिनि जेके कमु कनि था, जॾहिं तव्हां उन्हनि इदारनि में अंदरि वेंदो इन शइ जो तव्हांखे अहसासु थींदो, जंहिं बि चैनल ते वेंदो तव्हांखे इन शइ जो अहसासु थींदो। टेक्निकल शोबे में वञो, ENG डिपार्टमेंट में वञो, स्क्रिप्ट ब्रांच में वञो, आर्टिस्टनि जे शोबे में वञो, डायरेक्शन जे शोबे में वञो, जिते बि ईंदो त तव्हांखे महसूसु थींदो त दादूअ जे माण्हुनि में कुदरती हिन मिटीअ जो इहो मान आहे त हुननि में हिकिड़ी जुस्तजू आहे, हुननि में ज़हानत आहे, हितां जा माण्हू तख़लीक़ी आहिनि। तॾहिं त हिन शहर ते इहो नालो पियो आहे त दादूअ जो जादू, उहे इहे माण्हू अथव दादूअ जो जादू, जिन जूं ख़िदमतूं आहिनि, जिन जूं अज़मतूं आहिनि, जिन पंहिंजो ज़हनी पूरो कयो आहे। आदिल सखीरानी जेको पंहिंजे हिन अदबी सफ़र जो आगाज़ कयो आहे, जॾहिं तव्हां हुनखे गौर सां ॾिसंदो, हुनजी जदोजहद खे ॾिसंदो, हुनजे स्ट्रगल खे ॾिसंदो, त मां यकीन सां चई सघां थो अॼु अगरि आदिल सखीरानी ज़िंदा हुजे हा त सिंध जो वॾो अदीब हुजे हा, सिंध जो तमामु वॾो शाइर हुजे हा, छो जो हुनजी जुस्तजू, हुनजी जदोजहद मां असां हिन शइ जो अंदाज़ो हणूं था। जंहिं ॾींहुं हुनजी शहादत थी आहे, उन ॾींहुं अगरि दोस्तनि मां उहो ॾींहुं शहादत वारो ॾींहुं, अगरि दोस्तनि मां घर भातियुनि खां अलावा अगरि वेझो घणो वक़्तु रहियोसांस, आउं रहियोसांस, उन ॾींहुं मंझंदि जी मानी बि मां हुन जे ई जॻह ते खाधी आहे, घर सां गॾु नंढड़ी बैठक उते ई खाधी आहे, 2 कलाक आराम उते कयो आहे, वरी असां टाइम रखियो आहे त 2 कलाकनि खां पोइ वरी मिलंदासीं ऐं स्टेशन वारो जो प्लेटफॉर्म आहे उतां वॉक बि कंदासीं, बगिया कचहरी कंदासीं। हुनजे इंडिया जो टूर, को मरीज़ जेको हू वियो उन टूर कयो, हुन जा गाना जेके कंपोज़ थिया, उस्ताद फेरोज़ गुल गायो या वहीद अली गायो, ऐं कुझु दोस्तनि अञा उहो ज़िक्र न कयो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त आदिल सखीरानी रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते कंपेयर तौर बि कमु कंदो हो। हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिंखे तव्हां ॾिसो त सासू में उहो मुलाज़मत पियो करे,
अदबी संघ जे प्रोग्राम में हू कंपेयरिंग पियो करे अहम शख्सियतुनि खे हू वठी थो अचे। इन मां अंदाज़ो हो त शख्सियत हमेशह शख्सियत जे चवण ते ईंदी आहे, छो जो हू सम्झंदो आहे साम्हूं वारो त अॻिलो ज़िम्मेवार आहे, अॻिलो मुंहिंजे क़दुर खे सम्झे थो, तॾहिं उहा शख्सियत ईंदी आहे। ऐं सच पुछो त हिन शख्स जे दौर में, हिन नौजवान जे दौर में सिंध जूं जेके कदावर शख्सियतूं दादूअ में अदबी प्रोग्रामनि में आयूं, उन लेवल जूं शख्सियतूं हिन शहर में असां वरी न ॾिठियूं। इहा आदिल जी शख्सियत ई जंहिंजे चवण ते हो ईंदा, जंहिंजे मोहबत ते हो ईंदा। त संदसि नंढड़नि खे जस हुजे, अॼु उन्हनि नंढड़नि खे ॾिसूं था त असांखे उहा ई आदिल वारी ख़ुशबू थी अचे। चंद हिकिड़ियूं नंढियूं ॿ टे ॻाल्हियूं मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त जंहिं वक़्तु जंहिं ॾींहुं आदिल जी शहादत थी ऐं सुबुह जो मयत खणी पिया वञूं त मूंखे पूरो पूरो यादि आहे त दरवाज़े खां ॿाहिरि जॾहिं मयत सां असां गॾु वञूं पिया त उन वक़्तु रेडियो तां इहो गानो हलियो हो, जेको साम्हूं पासे हुननि जे घर जे पासे में दुकान हो, जेको रेडियो पार्ट्स जो कमु कंदो हो, उते इहो ई गानो पियो हले, कण ककड़ कण कण करे यादि मूंखे कजाए। ऐं हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे ऐं जेॾी महिल असां मयत खई पई त बिल्कुलु ककर जी कण कण हुई। मंज़ूर सखीरानी साहब खे यादि आहे, उहे बि मौजूदु आहे त ही जेॾो ॾिसण में सुहिणो, जेतिरो ख़ूबसूरत हो ओतिरो ख़ूब सीरत हो। वरी हुन माण्हूअ जो जे ॿियनि मुखनि खे ॾिसूं था, आदिल जो इहो बि रुखो, एॾो इंतिहाई फ़क़ीरानो अंदाज़। सिंध में मूं 3 माण्हू ॾिठा ऐं उन्हनि जो इल्मु अदब सां वास्तो हो, तमामु वॾा माण्हू। उन्हनि में आदिल बि अचे थो जिन खे मूं उन किरत सां ॾिठो। हिसामुद्दीन राशदी साहब तमामु वॾो माण्हू, पर मेट्रोपोल में मूंखे यादि आहे त उस्ताद बुखारी बि हो, मोहतरम मंज़ूर सखीरानी साहब हो। उन में फोटोग्राफी जेकी आहे हिसामुद्दीन पाण पे कई, जंहिंमां मूं अंदाज़ो हुयो हेॾो वॾो माण्हू थी ऐं पाण पब्लिक में फोटोग्राफी कंदो थो अचे। इहो रंग ॿिए माण्हूअ जो मूं ॾिठो, अकबर लिगारी साहब जो, जेको उन वक़्तु बि ईअं कंदो हो फंक्शन में जॾहिं सिटी मजिस्ट्रेट हो मोरे में। वरी उतां जॾहिं हू DCO उमरकोट थियो आहे त वरी बि उन माण्हूअ जो मूं इहो रंग ॾिठो आहे। DCO हुन जे बावजूदि जॾहिं पाकिस्तान आर्ट्स काउंसिल में कराचीअ में फंक्शन थो थिए त अकबर लिगारी गेट ते बीठो आहे, जेको अचे थो हुन सां हथु मिलाए थो, वरी फोटोग्राफी करे थो, पर वेहे नथो त मां DCO आहियां, अॻियां वेही रहां, न, कारकुन थी कमु कई। मोरे शहर में अकबर लिगारी जंहिं वक़्त में सिटी मजिस्ट्रेट हो, बैतुल मसूद सां शाम पिया मल्हाए, उते बि आऊं ऐं मंज़ूर सखीरानी साहब आसीं। मूंखे यादि आहे त अकबर लिगारी गेट ते बीठो, साईं अचो अचो। ऐं इहा ई शइ आदिल सखीराणीअ में, दादू में 88 में मैराथन रेस थी, आदिल सखीराणी फोटोग्राफरी पियो करे। 88 में जेमखाना क्लब में हिकु तमामु वॾो फंक्शन थियो, मूं आदिल खे उन ई रंग में ॾिठो फोटो कढंदे। पर आदिल जो इहो बि रंग हो, केॾी महिल इहो फोन कंदो हो, अदा किथे आई, अदा मां फलाणे हंधा, मां अचां थो। ॾिसां त आदिल हथ में कागज़ बि आहे। इंटरनेट ते तव्हां सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट खे क्लिक कंदो त उन में सॼी कारवाई जिन दोस्तनि शिरकत कई उहा आहे। इंशाअल्लाह ताला ही जेकी अॼोकी वर्सी आहे इहा बि असां इंटरनेट ते रखाईंदासीं। ऐं नंबर ॿियो त आदिल सखीराणी जा जेके बुक्स अची चुका आहिनि, जेके किताब आया आहिनि, असांजी पूरी कोशिशि हूंदी त उन जे नंढनि सां सलाह करे उते हिकिड़ो इदारो आहे उन्हनि सां ॻाल्हायूं त उहे बुक्स बि इंटरनेट ते रखूं, ताकी पूरी वर्ल्ड में दुनिया लेवल ते को बि दोस्त आदिल सखीराणीअ
जे शाइरी या मवाद खे क्लिक करणु चाहींदो त हू लंडन में हुजे, अमेरिका में हुजे, आदिल सखीराणीअ जी सॼा तफ़सीलात उतां खणी सघे थो इंटरनेट तां। नंबर ॿियो त कराचीअ में अक्सर हूंदा ई घणो कराचीअ में आहियूं। जे अॼु बि त मां राति आयो आहियां सिर्फ़ु हिन तक़रीब में शिरकत करणु, वरी कराचीअ, छो जो रिकॉर्डिंग्स थींदियूं आहिनि त हिकिड़ो नंढिड़ो मक़सदु सिलसिलो आहे जेको मां करणु चाहियां थो हिननि जी इजाज़त सां, त सिंध कल्चर डिपार्टमेंट जेको गवर्नमेंट जो आहे, हुकूमत सिंध जो आहे, सकाफ़त खातो, उन्हनि खां इंशाअल्लाह ताला प्रोफार्मा मूं वटि आहे, उन्हनि नंढनि जो भरे ऐं सालाना वज़ीफ़ो मंज़ूरु कराईंदासीं। उते कल्चर डिपार्टमेंट में हिन वक़्तु जेको DG आहे उहो बि असांजे दादूअ जो आहे, सिकंदर पंवर साहब, अज़ीज़ उकेली साहब हुनजो सेक्रेटरी आहे ऐं डायरेक्टर आहे मोहम्मद अली मांझी साहब। वक़्तनि बवक़्तनि हुननि जे सरकारी फंक्शन में आउं कंपेयरिंग बि कंदो आहियां त हिकु त इहा ॻाल्हि, ॿियो हिन प्लेटफॉर्म तां मां इहा ॻाल्हि कंदुसि त असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं त निहायत ई हिकु सुठो अदीब ऐं हिकु जाखोड़ी माण्हू, उन जा जेके फर्ज़ंद आहिनि उन्हनि खे असांजा चूंडियल नुमाइंदा उन नौजवाननि खे का सरकारी जॉब ॾियनि। इहो हिकिड़ो मुतालबो आहे जेको असां मक़सदु हिन डाइस तां इंतिज़ामिया ताईं बि पहुचाइणु था चाहियूं त असांजा जेके अदीब, शाइर, फनकार आहिनि उन सां घटि में घटि हुनजो वालिद साहिबु शहीद थी वियो आहे त असांजा चूंडियल नुमाइंदा हुन सां इहा त मदद कनि त हुननि जे नौजवाननि खे का सरकारी जॉब ॾियनि। इहे लफ़्ज़ चई मां पंहिंजी जॻह वठंदुसि ऐं दोस्तनि खे इंतज़ार बि आहे, जो असांजा ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक ऐं फनकार हिते अची चुका आहिनि। महिरबानी।